बाबा साईं जो ख़ैर। पप्पू मूंखे अंदाज़ो हुयो त तूं ज़रूर ईंदी। बाबा साईं जॾहिं न तव्हां मूं मिस्किन खां पुछण आयो तॾहिं मूंखे पक थी तव्हां ई मुंहिंजा ॾुख सूर सम्झी सघो था। सजावल जो जेको जेको बि दुश्मन आहे न उहो मुंहिंजो सॼण थी सघे थो। हिते सिजावल जा तमामु घणा ॾंगियल आहिनि बाबा साईं। हाणे हिन ज़ालिम जो वक़्तु वेझो अची तव्हां वरी हो मूं लड़का छो पता बाबा साईं लीमे वारी घरवारी ऐं उनजी साली खे सिजावल खान पाण सां गॾु वठी वियो। जेकॾहिं सिजावल विच में न अचे न त हुननि खे असां हिते वठी अचूं हा। जो कमीनो कॾहिं बि असांजे मसइलनि मां ॿाहिरि कोन निकिरंदो। हिन जो बिलो करणो पवंदो। अचो बाबा ॾिसी छत में मारे न त कोनी के हली करे आया। थोड़ी तो जड़ो चला अदी बचल भली करे आई है। खैर हूंदई अदी। अम्मा तुम भली करे आई है। चाची किस्मत आंदो आ न त हिते अचणियूं न हुयूंसीं। हाँ भेण इहा किस्मत आहे जो माण्हू खे किथां खां किथे थी पहुचाए छॾे। माई बाबा हिन घर खे हाणे पंहिंजो घर सम्झो। महिरू महिमाननि खे का बि तकलीफ़ न हुजणु घुरिजे। जंहिं बि शइ जी हिननि खे ज़रूरत पए उन वक़्तु हिननि जे लाइ हाज़ुर कजांइ। ज़रे जी तकलीफ़ थी त इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। ख़्यालु रखजांइ। अॻ में भला कंहिं महिमान शिकायत कई आहे छा जो तव्हां चयो पिया? माई बाबा हाणे मां थोरो उतां थो हलां। हिन घर खे तव्हां पंहिंजो घर सम्झो। हिते तव्हांखे को बि ख़तरो कंहिंखां बि ख़ौफ़ करण जी ज़रूरत न आहे। नवाब खान जा मलाइक बि त नथा पहुची सघनि। ॿियो चकर किस्मत वठी आई आहे तव्हांजे दर ते। पहिरियों चकर मां पंहिंजी न्याणीअ खे वठण लाइ आई हुयसि तव्हां वटि ऐं ॿियो चकर मुसीबत मां पंहिंजी न्याणीअ खे कढण लाइ हिते आई आहियां। जेकर अदा सची दिलि सां तव्हांजी मदद कई न त तुंहिंजी न्याणी सूरनि मां निकिरी ईंदी। असां सिजावल खे हथ जोड़ींदियूं मिनथू कंदियूंसीं। इहा सभु कुझु करण जी का बि ज़रूरत कान्हे का। जेकॾहिं तव्हांखे सिजाल वठी आयो न ज़रूर हू तव्हांजो मसइलो हल कंदो। ज़ालमनि लाइ भली सिजाल ॾिंगो हुजे पर ग़रीबनि जो हमदर्द बि आहे। इहा उमेद खणी त हुन सां गॾु हिते आयूं आहियूं त असांजी सजावल मदद कंदो। शरीफ़ जो सोचो न त चालान करे असांखे जेल मोकिले छॾियो। छा मिलंदो तव्हांखे जो रिमांड वठी वरी अची लाॻल कयो? वॾे जी अखि में जेको सूअर जो वार आहे उहो तव्हांखे ॾसण जे लाइ हिते वठी आयो आहे। शरीफ़ थोरो ख़्यालु कजांइ। अॻियां बि मूसा अथसि मूसा किथे सूअर जो वार ॾेखारण जे चकर में पंहिंजी अखि न कटाए विझे। इहा त अॼु राति तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। बग़ैर सबब ऐं नवाब जे चुरचा ते असां सां विड़िया त पोइ हिन जो हिसाब बि तोखे ॾियणो पवंदो। छा तूं असां खां हिसाब वठंदे? साहब हिनजे फिट जी जो तव्हां सां 300 ॻाल्हाए। साहब हुकुम कयो कयूं न पूरो हिते हिते पोइ हिन जी ख़बर पवंदी। सब्र कयो राति थियण ॾियो। जीअं जीअं राति ठरंदी सचूअ सां हिननि खे गरम कंदासीं। पोइ मूसा खे ख़बर पवंदी त मुंहिंजो नालो आहे शरीफ़ पर शरीफ़नि सां मुंहिंजी टके कान। ही निभागा ज़रूर असां सां विढ़ंदा। असांखे बख़्श कोन कंदा। हा ज़रूर नवाब खान जी हंडी हिननि जो यादि छॾाए वही पंहिंजो ज़ोर त लाइ भले हिननि खे ज़ोर खाए कनि पंहिंजो शौक़ु।
असां बि नेठ त ॿाहिरि निकिरंदासीं। सतार तूं गाॾी तयारु कराए ऐं माण्हू बि तयारु कर। मां ड्रेस मटे ई हलूं था सजावल वटि। अनवर तूं हिते हुज। बाबा साईं हुकुम हुजे त मां बि तव्हां सां गॾु हलण थो चाहियां। पप्पू जॾहिं जहिड़े लाइ हलियासीं न त तोखे वठी हलंदुसि। फ़िलहाल असां ॻाल्हियुनि जे लाइ था वञूं। सब्र कर पप्पू, तुंहिंजो वारो ज़रूरु ईंदो। मां बि इन इंतज़ार में आहियां त मुंहिंजो वारो ईंदो। इन निभागे सूबेदार इकबाल जी वरी हिते बदली थी आहे ऐं ड्यूटी ते चढ़ी वियो आहे। मूंखे 100% पक्का इहो सूबेदार इकबाल मुंहिंजे लाइ को न को मसइलो ज़रूर पैदा कंदो। इन्हीअ करे तव्हां पंहिंजो पूरो पूरो ख्यालु रखिजो। को बि अहिड़ो मौक़ो न ॾिजो जो हू असांजे लाइ मसइला पैदा करे। वॾा असांजे तरफ़ां तूं बेफ़िक्र थी रह। वॾा असां को ग़लति कमु कयूं या न कयूं, को न को कूड़ो इल्ज़ाम हणी असांखे लाक में बंदि कंदो। हिन भेरे जेकॾहिं हिन सूबेदार इकबाल मूंखे कूड़े केस में लाकअप कयईं न, तव्हां ॿिन्ही खे मां ॿुधाए थो छॾियां, बख़्श मां बि न कंदोमांसि। छो त 100 गिदड़ मिली करे बि हिन शेर अली जो शिकार नथा करे सघनि। इन्हीअ करे त मां चवंदो आहियां, सजण कोई कोई दुश्मन हर कोई। नवाब खान जो ख़ासि माण्हू आहे। सुमर इहा ख़बर नथी पए त इहो सजावल खान जो ख़ासि माण्हू आहे या वरी नवाब खान जो ख़ासि माण्हू आहे। खणी जो सिजावल खान सां दुआ सलाम अथसि, पर कम नवाब खान जे लाइ थो करे। मूंखे फासाइण वारो इहो सिजावल खान हो। इन्हीअ सूबेदार मूंखे गिरफ़्तार कयो। हाणे कीअं ख़बर पए त इन सूबेदार खे कंहिं घुरायो आहे? जॾहिं जॾहिं खां हिन इकबाल जी हित बदली थी आहे, तॾहिं खां हिन सिजावल जा ॾोह टापों टाप हित उरूज ते पहुची था वञनि। हर तरफ़ चोरियूं चोरियूं थी वञनि। उहा राति ख़ाली न आहे जंहिं राति हाट नथो लॻे, चोरी नथी थिए, ॾींहं ॾिठे जूं फुरूं नथी थियनि। पर हिन चक्कर त अञा ताईं ॾोह न आहिनि थिया। ॾोह बि उरूज ते पहुची वेंदा, मता तव्हांखे इहा भुल हुजे। रुगो इकबाल खे हिते पेर ॼमाइण ॾियो, पोइ ॾिसजो तमाशो। को बि ग़रीब माण्हू सुकून सां निंड न करे सघंदो, न ई सुकून सां साह खणी सघंदो। तव्हां ॾिसजो, इहो ॾींहं ॾिठे जो पूरो कराईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।